नाज़रीन, बुलेटिन में अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर वेझो ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां हथियार बंदनि फायरिंग करे ॿिनि ॼणनि खे क़त्ल करे छॾियो आहे। सुल्तानकोट जे जागणवाल इलाइक़े में ईसानी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां हथियार बंदनि होटल में दाख़िल थी नादिर ऐं लाल मोहम्मद ईसानी खे गोलियूं हणी क़त्ल कयो। फायरिंग में माटेड़ू हज़ारू ऐं वज़ीर मारफाणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े बाद हथियारबंद फरार थी वञण में कामयाब थी विया आहिनि। नाज़रीन, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त शिकारपुर वेझो ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां हथियार बंदनि फायरिंग करे ॿिनि ॼणनि खे क़त्ल करे छॾियो आहे। सुल्तानकोट जे जागणवाल इलाइक़े में ईसानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां हथियार बंदनि होटल में दाख़िल थी नादिर ऐं लाल मोहम्मद ईसानी खे गोलियूं हणी क़त्ल कयो। फायरिंग में माटेड़ू हज़ारू ऐं वज़ीर मारफाणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े बाद हथियारबंद फरार थी वञण में कामयाब थी विया।